नौशेरा फेरोज़ मेहरान टाउन नौशेरा फेरोज़ विच शहर में खोसा बरादरी जी ॿिनि धुरियुनि अली गुल ऐं ज़मीर खोसो में ॿारनि जी ॻाल्हि तां छेड़ो आमो साम्हूं फायरिंग अली खोसो ऐं ज़मीर खोसो साला भेणीवन में छेड़ो फायरिंग सबबि हिकु ॼणो फोत 7 ॼणा ज़ख़्मी शहर में ख़ौफ़ वारो माहौल मेहरान टाउन नौशेरा फेरोज़ में खोसा बरादरी जी ॿिनि धुरियुनि साला ऐं भेणीवा में ॿारनि जी ॻाल्हि तां छेड़ो हिकु ॼणो नदीम जो खियो गोलियूं लॻण सबबि तॾहिं ते फोत 7 ॼणा हर हिकु नाले काशिफ़ रौनक औशाक खोसो राजा खोसो ज़ामिन अली खोसो अली गुल खोसो ऐं धणी बख़्श शामिल आहिनि नौशेरा फेरोज़ ॿिन्ही धुरियुनि पारां फायरिंग हलंदड़ पुलिस जा वॾा अटाला मेहरान टाउन में पहुतल अञा ताईं फायरिंग में ठापड़ न आई समूरनि ज़ख़्मियुनि खे फर्स्ट एड ॾेई शहीद बेनज़ीराबाद रवानो कयो वियो सभिनी ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।